अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। बुद्धू दोस्त तारो बीमार गोश्त परो क्यों गालू ईद के गुजरी हो साल वरी गोश्त यार तुझा वरी हवाले ही पहुंचाए दे। बुद्धू ओ तारो दोस्त टिंडू टिंडू आने वो बीमार उन्हें का पुछण कोन रियो ही जा दोस्त हाँ केड़ो भिंडू टिंडू टिंडू अरे हाँ टिंडू हाँ इन्हें के छा थियो बीमार अरे बेकार मुझे दोस्त के बेकार तो सदी न बीमार बीमार हाँ छा थियो दस अल्लाह उन्हें का पुछण कोन रियो ही जो छा दस अल्लाह हाणे असांखे कहिड़ी ख़बर है यार वञा सही पर असां उबोड़ा गल सम्झंदासीं कोन रहंदो ॾचो थी वेंदो। अरे सफ़ा कम सोला हुन खां वेंदे हुन खां पुछंदे आबादे हाला वाल तबियत कीअं अथई हा छा खाईंदो ही छा पीअंदो ही हा डॉक्टर कहिड़ो आहे जेका तूं दवा थो कराई सही हाल वाली इहो ई वठांसि को न को त जवाबु ॾींदो न माना पुछांसि तुंहिंजी तबियत कीअं हे खाई पी छा थो यार वाह जी ॻाल्हि कई सलाह बि भली ॾिनी अथई पुछी चांसि इन में देरि न कजे वरी एवा संगत ॻाल्हि सुल भली करे छॾी अथई पाण पुछंदोमांसि त वरी हवालु ॾेई वेंदो ठीकु महिरबानी। हाल वाल तबियत कीअं हाल कोने मराए तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह भला दे हाल वाल खाइण पीअण में छा थो खाई पी ऊटो तारो भली शइ अथई ज़ोर ॾेई खा ऐं हाँ के टेक थींदे भली शइ आहे सुठी ऐं दे हाल वाल भला डॉक्टर कहिड़े खे थो ॾसी इज़राइल के भलो डॉक्टर हथ कयो अथई साईं घणा छॾाए चुको आहे इन खे ई ॾसिजांइ ॿिए डॉक्टर खे न ॾसिजांइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे ॾे हाल वाल वञा थो शहर भला तुंहिंजे लाइ कुझु वठूं अचां तो कुछ न कर पर तू कफन वतो बस इजो तो वठी अचां तूं तयारी करे वे मां वठी थो अचां को मसलो ई न आहे तूं तयार थी जाए भा मरीज़ जो चवण न कंदासीं पुछण आयो आजा मोकलण आयो ओ बा खंग जी दवा न करी